असां वटि हिते न को रोड आहे, न को बिजली आहे, न को स्कूल आहे। अञा ताईं न को असांखे सोलर प्लेटूं हलनि थियूं, न को असांखे उहे मिलियूं आहिनि। जॾहिं बि ईंदा आहिनि इहे 5 सालनि खां पोइ असांजी ख़बर वठंदा आहिनि। जॾहिं मॉनसून जो टाइम थींदो आहे तॾहिं ईंदा आहिनि। हाणे असांखे कुझु न कुझु ॾिनो वञे, जे न त पोइ असां वटि न अचे। बुर्ली शाह करीम तालुके जी यूसी हाजी मोहम्मद जत जे ॻोठ मोहम्मद यूसुफ सांद खे सभिनी सियासी तौर समाजी अॻुवाननि विसारे छॾियो। ग़रीब ॻोठाणा बेयारो मददगार बणियल। ॻोठ में न बिजली आहे, न पको रस्तो, न वरी ॿी का सहूलियत। 2 किलोमीटरनि ताईं कच्ची पटड़ी समेत बरसातनि में ॻोठाणा शहरनि खां मुकमल तौर कटिजी वञनि। ॻोठ में को बि पेवर ब्लॉक, सीसी ब्लॉक या सोलर सिस्टम न मिलण सबबि ॻोठाणा इंतिहाई मायूस बणियल आहिनि। ॻोठाणनि मोहम्मद हनीफ़ सांद, यार मोहम्मद सांद, रशीद सांद ऐं ॿियनि ॿुधायो त तकलीफ़ असांजो अवांजे साम्हूं असां वटि न रोड आहे, न बिजली आहे, न का बि सहूलियत, न को असांखे हिन टाइम सुठी का ड्यूटी मिली आहे, न असांखे को सरकारी फंड मिलियो आहे। सदाईं असां पीटी में वोट ॾिना आहिनि। वोटनि जो टाइम थिए थो तेॾी महिल चवंदा बाबा हींअर इलेक्शन थी चओ, बसि इलेक्शन ख़तमु थिए 5 ॾींहंनि में अव्हांखे पटड़ी ॾिनी वेंदियूं, पोइ 6 महीने 7 महीने जी बजट ईंदी अव्हांखे रोड मिलियो वञे। पर अॼु ॾींहुं सुठी असां वटि वरी को कोन आयो। जेॾी महिल वञूं था चवंदा असांखे का शइ मिली कोन्हे। जीअं आई तीअं हाज़िर पहिरीं वियो, असांखे का शइ मिली कोन्हे। हींअर सोलर सिस्टम हले पियो, हर जाइ ते हली वियो आहे, असांखे कोन मिलियो आहे। जीअं सरकारी घर आया आहिनि, असांजे ॻोठ में हिकिड़ो कोन मिलियो आहे। पर हिन टाइम सुठी जीअं सुठी हुकूमत इहा ॿियो त ठहे, पर असांखे हिकिड़ो नलको पूरे ॻोठ में कोन केर बि कोन पुछणु ईंदो आहे। जेॾी महिल असीं चवंदा आहियूं त असीं मटे वञूं था त असांखे इहो ई चवंदा त बाबा अञा का शइ आई कोन्हे, आई त हाज़िर। असांजे वटि जा इहे मसइला आहिनि। असांखे न रोड आहे, न बिजली, न गैस, न पाणी, असांखे का बि सहूलियत कोन्हे। बरसाति पवंदी आहे, माण्हू दुआ कंदा आहिनि अलाह करे बरसाति पवे। असीं चवंदा आहियूं अलाह करे असांजे ॻोठ में को बीमार न थिए। असीं शहर कीअं खणी वेंदासीं? वोट वठण महिल असां सां वॾा वॾा वाइदा करे वेंदा आहिनि, ऐं वोट वठी वञण खां पोइ असांजी केरु बि सार न लहंदो आहे। 5 सालनि खां पोइ असांजा सुञाणू थींदा आहिनि, उन खां अॻु में असांजी केरु सार न लहंदो आहे। अच्छा, तव्हांजे ॻोठ जे अंदरि हिते जेको यूनियन काउंसिल जो जेको चेयरमैन आहे उहो करे कोन आयो आहे? न, असां वटि भले केरु मरी बि वञे, उहो खाता ते बि कोन ईंदा आहिनि। केरु बि कोन ईंदा आहिनि? केरु बि न ईंदो आहे। जॾहिं वोटनि जो टाइम ईंदो आहे तॾहिं 2-2 टे लाइन किलोमीटर असांजी गड्डी ते हूंदियूं आहिनि। न त पोइ तव्हां उन्हनि खे चओ कोन था त तव्हां असांखे बेवकूफ़ बनायो था? असां उन्हनि खे चऊं था, असांखे सिर्फ़ु आसरा ई मिलंदा। अच्छा, हींअर सोलर प्लेटूं आयूं, ॿिया सामान आया, हिननि जे अंदरां पोइ तव्हां विया वठण जे लाइ तव्हांखे कुझु ॾिनो अथव? असांखे असांजे ॻोठ में कंहिं ग़रीब खे नलको बि न मिलियो आहे। सोलर प्लेटूं जेके बि आयूं आहिनि, का शइ असांजे ॻोठ में कंहिंखे बि न मिली आहे। तव्हां हुकूमत खां कहिड़ी था घुर करियो? असांजे ॻोठ में का बि सहूलियत कोन्हे। न तव्हां मुतालबो करो न असांखे हीअ शयूं ॾियो। असां चऊं था असांखे नलको ॾिनो वञे, सोलर प्लेट ॾिनी वञे, असांखे रोड रस्तो ॾिनो वञे। बरसातूं पवनि थियूं, असां रोड जे लाइ ॾाढा परेशान हूंदा आहियूं।